अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां फिदा हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु। असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त मीडिया 360 जे हिन प्लेटफॉर्म ते यूथ खे घणे मां घणो प्रमोट कयो वञे ऐं उहो यूथ जेको असांजी इन सोसाइटी लाइ हिकिड़ो मिसाल हुजे, ख़ासि तौर फीमेल्स लाइ। अॼु असां वटि जेका गेस्ट मौजूदु आहे उहा आहे BS इंग्लिश फ्रॉम मेहराण यूनिवर्सिटी। उन जूं कई अचीवमेंट्स आहिनि जेके असां कोशिशि कंदासीं उन्हनि खां ई पुछूं। अॼु असां वटि मौजूदु आहिनि लारेब लाखेर साहिबा। लारेब, वेलकम टू पॉडकास्ट 360। थैंक यू सर। मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां मीडिया 360 जे जिन मूंखे हिते मौक़ो ॾिनो त मां पंहिंजा वीचार वंडे सघां। सो मां शुरू कंदमि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिकिड़े ख़ूबसूरत शेर सां। शाह साईं फरमाए थो त बंदर जा भई त सुखाणिया मसुमो, बंदर जा भई त सुखाणिया मसुमो, कपर थो कुन करे जीअं माठीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। अच्छा लारेब, असां चाहींदासीं त तव्हां ऑडियंस खे ॿुधायो त तव्हां जी जेका आहे ॻोठ कहिड़ो आहे ऐं तव्हां इन जॻह ते मेहराण यूनिवर्सिटी में कीअं पहुता? सर बेसिकली त मां लाड़काना खां आहियां। लाड़काना जे हिकु रूरल एरिया खां आहियां, बाडरे नसीराबाद साइड। ऐं मुंहिंजी फैमिली जेका आहे उहो मुंहिंजो कोई स्पेशल बैकग्राउंड न आहे। मां हिकु मिडिल क्लास फैमिली खां तालुक़ु रखां थी। मुंहिंजो बाबा जेको आहे उहो कंसल्टेंसी कंपनी में एज़ ए इंजीनियर तौरु कमु कंदो आहे। ऐं मां आई एम द वेरी फस्ट चाइल्ड ऑफ माई फैमिली जंहिंखे इहो प्रिविलेज आहे त मां यूनिवर्सिटी ताईं पहुती आहियां। उन खां अलावा मुंहिंजूं कुझु अचीवमेंट्स आहिनि जेके मतिलबु मेहराण यूनिवर्सिटी में अची करे मतिलबु मूंखे अचीव कयूं आहिनि मां। ऐं काफ़ी सारो मतिलबु जेको टेन्यूअर आहे उहो डिफरेंट चैलेंजिस ऐं अचीवमेंट ॿिन्हिनि ते मुश्तमिल आहे। मां रुगो ईअं न चवंदमि त रुगो अचीवमेंट्स आहिनि, चैलेंजिस बि काफ़ी सारा आहिनि। जेकॾहिं काउंट कयूं त तव्हां जॾहिं ॻोठ खां हेसि ताईं अचो था उन में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहे जंहिंखे फेस करिणो पियो एज़ अ फीमेल? सर चैलेंजिस मां त चैलेंजिस बि चवंदमि, पर मां ईअं चवंदमि त उहे मुंहिंजे लाइ हिकिड़ा मतिलबु अहिड़ा बैरियर्स हुया जन मूंखे इन जे क़ाबिल कयो त मां अॻिते घणो कुझु करे सघां। त चैलेंजिस, वॾो चैलेंज इहो हुयो त पहिरियां त मूंखे इहो मतिलबु सोच में बि न हूंदो हुयो त मां कंहिं एॾे वॾे इंस्टीट्यूट में वेंदमि ऐं मां उते मतिलबु पढ़ंदमि, उन्हनि ॿारनि सां वेहंदमि जेके इलीट क्लास जा हुजनि, जेके कारुनि में ईंदा हुजनि। मतिलबु मुंहिंजो बैकग्राउंड हिकिड़ो सिंपल आहे, इन में को शक न आहे त मां हिकु मिडिल क्लास फैमिली खां तालुक़ु रखां थी। पर चैलेंज वॾो हिकिड़ो इहो जॾहिं मां आयमि त मूंखे लॻो त मां हॉस्टल लाइफ में सर्वाइव न करे सघंदमि। छो जो ॾिसो एज़ अ फीमेल तव्हां घणियूं शयूं फेस कंदा आहियो। उते ॾिसो मेल स्टाफ हूंदो आहे, उते डिफरेंट जेके आहिनि डाइवर्सिफाइड हिकिड़ियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि, मतिलबु डिफरेंट विलेजिस मां ईंदियूं आहिनि ऐं डिफरेंट जेके आहिनि उन्हनि जो बैकग्राउंड हूंदो आहे, त उन्हनि सां सर्वाइव करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। पर मां जेको आहे, ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई जॾहिं मां शुरू में आई हुयमि, फ्रॉम द वेरी फर्स्ट डे मां अकेली आई हुयमि ऐं मां हॉस्टल में पंहिंजी अलॉटमेंट बि पाण कराई हुई। त इहो मतिलबु हिकिड़ो चैलेंज हुयो ऐं मूंखे लॻो पियो त आई विल गिव अप, मतिलबु मां छॾे वेंदमि, मां भॼी वेंदमि। दैट वाज़ द फर्स्ट चैलेंज दैट आई फेस्ड। अच्छा, हाणे जॾहिं तव्हां हिते आया त इन डिपार्टमेंट में रही करे तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं अचीवमेंट्स हींअर ताईं अचीव कयूं आहिनि? उन्हनि जो पोइ तफ़सील, पहिरियां तव्हां उन्हनि जो तफ़सील ॿुधाईंदो त कहिड़ो कहिड़ो आहे, पोइ उन्हनि जो कीअं हासिल थियूं थियनि, उन लाइ कहिड़ी जाखोड़ करणी थी पए, उहो पोइ असीं उन ते डिस्कस कंदासीं। सर अचीवमेंट्स जी ॻाल्हि कजे त BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर मुंहिंजी फील्ड आहे। त तव्हांखे ख़बर आहे हिकु अहिड़ो शागिर्द जेको बिल्कुलु रूरल एरिया मां आयो हुजे ऐं ॻोठ मां आयो हुजे त उनखे एक्सपोजर न हूंदो आहे। स्पेशली असां ॻाल्हि कयूं लैंग्वेज जी, त असां वटि हिकिड़ी इहा अलमियो हूंदो आहे त असां चवंदा आहियूं जंहिंखे इंग्लिश घणी थी अचे उहो जेका वधीक होशियारु शागिर्द आहे। पर मुंहिंजी नज़र में जॾहिं मां यूनिवर्सिटी में आयमि त फर्स्ट सेमेस्टर में मां जॾहिं स्टूडेंट ॾिठा, जॾहिं मां उन्हनि जो बैकग्राउंड ॾिठो त मूंखे लॻो हीअ त भाउ के वॾेरे जी औलाद आहिनि, को मतिलबु वॾी फैमिली खां आया आहिनि। मां त बसि वञा थी, मुंहिंजो त हिते माना मां हिते रही नथी सघां न, त माना सवाल ई पैदा नथो थिए मां हिननि सां गॾु पढ़ां। पोइ जॾहिं मां चयो त न, इहो हिकिड़ो मतिलबु ड्रिज हूंदो, ख़ौफ़ हूंदो, मूंखे इहो ख़ौफ़ भञिणो आहे ऐं मूंखे मतिलबु हिते स्टे करिणो आहे, सर्वाइव करिणो आहे। पोइ मां जेका महिनत कई, काफ़ी सारी महिनत कई, पोइ जॾहिं रिज़ल्ट आयो फर्स्ट सेमेस्टर जो त आई वॉज सेकेंड पोजीशन होल्डर। मुंहिंजी मतिलबु सेकेंड ते GPA आई, मां फर्स्ट सेकेंड पोजीशन खई। त पोइ मूंखे लॻो न लारेब यू कैन डू। पोइ मां मतिलबु चयो त हा, ही मतिलबु फर्स्ट अचीवमेंट आहे। उन खां पोइ अगरि असां सेकेंड अचीवमेंट जी ॻाल्हि कयूं त उहो इहो हुई त मूंखे यूनिवर्सिटी जे तरफ़ां स्कॉलरशिप मिली हुई जेका पोजीशन होल्डर्स लाइ ईंदी आहे। वरी उन खां बाद में मूंखे प्राइम मिनिस्टर लैपटॉप स्कीम वारो लैपटॉप मिलियो। मतिलबु नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि, पर इहे उन छोकिरी लाइ जेका हिकु अहिड़े बैकग्राउंड सां तालुक़ु रखंदी हुई जेको मतिलबु सफ़ा हिकिड़ो वाज़े हुजे ऐं उन में को शक न हुजे
त इहे मुंहिंजे लाइ आहिनि त ॾिसण में त नंढड़ियूं आहिनि पर आहिनि मुंहिंजे लाइ वॾियूं अचीवमेंट्स। ऐं उन खां बाद में मां पंहिंजी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन में बि कमु कयो एज़ एन एडिटर, एज़ एन प्रूफ रीडर, जिथे मां पंहिंजूं जेके राइटिंग स्किल्स आहिनि उन्हनि खे इम्प्रूव कयो। त इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी अचीवमेंट हुई त मां मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि सां गॾु कमु कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो ऐं मां पाण बि सिखियो त कम्युनिकेशन कीअं कबी आहे, छो जो इंग्लिश डिपार्टमेंट बेसिकली लैंग्वेज सां ई रिलेटेड आहे। त इहे सभु अचीवमेंट्स आहिनि। अच्छा, इन खां अलावा जेकॾहिं ॾिठो वञे त तव्हां जेकॾहिं इहे त उहे अचीवमेंट्स आहिनि, इन में तव्हांजो जेको टीचर्स आहिनि उन्हनि जो तव्हां सां केतिरो कॉपरेशन रहियो आहे ऐं उहो तव्हां थोरो, छाकाणि त स्टूडेंट इंडिविजुअल पाण त महिनत कंदो आहे पर उन में उनजे उस्तादनि जो बि वॾो किरदारु हूंदो आहे, त उनखे थोरो असां ॿुधाईंदा त कीअं रहियो? टीचर्स जी अगर मां ॻाल्हि कयां त अञा ताईं मुंहिंजो टेन्योर ख़तमु नाहे थियो, मां फाइनल सेमेस्टर स्टिल आई एम यूनिवर्सिटी न। त सुवालु इहो आहे त तव्हांजो टीचर्स ऐं स्टूडेंट वारो रिलेशनशिप कहिड़ो हुयो? त मुंहिंजा कुझु टीचर्स आहिनि, मां नाला वठणु चाहींदमि त मतिलबु छो जो मुंहिंजी जेका महिनत आहे ऐं उन में बराबरि जे शरीर मतिलबु अॼु मां हिते आहियां या मां कंहिं सुठी पोज़ीशन ते आहियां त देट आर माई टीचर्स जंहिं मूंखे हिते आंदो आहे। त यूनिवर्सिटी जी मां ॻाल्हि कयां त मुंहिंजा कुझु टीचर्स आहिनि, सर शौकत लोहार, उन मूंखे मतिलबु मूंखे लिटरेचर सां काफ़ी इंट्रस्ट हुयो ऐं मां काफ़ी राइटर्स पढ़िया आहिनि, उन्हनि जी पोइट्री पढ़ी आहे, पोइट पढ़िया आहिनि, उनजी पोइट्री पढ़ी आहे ऐं माना सम्झण जी कोशिशि कई आहे त उहे कीअं अॼु जे नौजवाननि सां रिज़नेट कनि था। त सर शौकत लोहार वॉज द वन जंहिं असांखे ॿुधायो त लिटरेचर जी केतिरी अहमियत हूंदी आहे। ऐं मां जॾहिं उन्हनि जे वात मां लफ़्ज़ ॿुधा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं मां पाण जेका मुंहिंजी इंस्पिरेशन जेका आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहिनि। उहो त तव्हां जेको उथंदे शेर पढ़ियो उन मां महसूसु थियो त जेको तव्हां लतीफ़ सां केतिरी मुहबत आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। त सर शौकत लोहार खां पोइ मुंहिंजी हिकिड़ी तमामु बहितरीनु टीचर आहे मैम फरवा थलो, ऐं उहा त सच अ बोल्ड लेडी। मतिलबु मां अगरि हिते ॻाल्हायां थी ऐं मां कुझु टर्म्स यूज़ कयां थी त मां नथी ॻाल्हायां, उहा थी ॻाल्हाए। फॉर एग्ज़ाम्पल मां जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहियां त मूंखे कॉमेंट्स मिलंदा आहिनि त तूं त मैम फरवा वांगुरु थी ॻाल्हाईं। त उन बि मतिलबु अॼु ताईं उहो टीचर ऐं स्टूडेंट वारो रिलेशनशिप पर हिकिड़ो फ्रेंडशिप वारो रिलेशनशिप आहे जंहिं असांखे मतिलबु इन जे क़ाबिल बणायो आहे त तव्हां कुझु बि करे सघो था। ॾिसो हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे जस्ट सिलेबस ते फोकस कंदियूं आहिनि, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे लाइफ में मतिलबु अॻिते वधण लाइ कमु ईंदियूं आहिनि, लाइफ ज़िंदगी कीअं गुज़ारिजे उहे शयूं असांखे मूंखे इन्हनि उस्तादनि मतिलबु उन्हनि खां मिलियूं आहिनि। ऐं ॿिया बि कुझु टीचर्स आहिनि, मैम शाज़िया मुहिउद्दीन, उन बि मूंखे ॾाढो मतिलबु सपोर्ट कयो ऐं उन मूंखे ॿुधायो त लारिब यू कैन डू। ऐं मां हाणे बि कुझु एक्टिविटीज़ अगरि कंदी आहियां त मूंखे चवंदी आहे वेल डन ऐं मतिलबु अहिड़ा कॉमेंट्स। ऐं काफ़ी सारा ॿिया बि टीचर्स आहिनि, काफ़ी सारा उस्ताद जेको आहे उहे बि जॾहिं वालिदैन हमेशह पालींदा आहिनि लेकिन पॉलिश जेको कंदो आहे तव्हांखे एज़ अ जेकॾहिं हीरो ठाहींदो आहे त उहो पॉलिश उस्ताद कंदो आहे। जेतिरो उस्ताद सुठो हूंदो त तव्हां पॉलिश थींदो। अच्छा, इन खां अलावा तव्हां के वर्कशॉप कया हुजनि या कंहिं एक्सपोज वग़ैरह में विया हुजो जेके इंटरनेशनली कंहिं ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां थिया हुजनि, त उहे बि तव्हां थोरो? काफ़ी सारियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जंहिंमें मां कमु बि कयो आहे ऐं उन्हनि जे तरफ़ां ऐं उन्हनि खे रिप्रेज़ेंट बि कयो आहे डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते। त अगरि मां ॻाल्हि कयां त वर्कशॉप्स जी या सेमिनार्स जी उहे मां अॼु ताईं अटेंड कंदी रहंदी आहियां ऐं एक्टिवली पार्टिसिपेट बि कंदी आहियां। ऐं पहिरियां त मां वर्कशॉप्स अटेंड कया हुया हिते हैदराबाद में ई, पंहिंजी यूनिवर्सिटी जे तरफ़ां ई काफ़ी सारा थींदा रहंदा आहिनि। उन में असांजो इवेंट्स थींदा आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल फीस्टा फूड फीस्टा थियो, उन में मां वॉलेंटियरली कमु कयो। उन खां बाद में ऑर्गेनाइज़िंग कमेटी में मां कमु कयो। उन खां बाद में 2025 में जनवरी में हिकिड़ो एक्सपो थियो हुयो जेको SMI यूनिवर्सिटी सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी करायो हुयो। उन में पूरी क्लास मां असां 2 शागिर्द जेको आहे विया हुआसीं उते ऐं मेहरान यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट खे रिप्रेज़ेंट कयो हुयो। उन खां अलावा मां काफ़ी सारियूं NGO आहिनि जंहिंजे तरफ़ां बि मां वर्कशॉप्स ऐं सेमिनार अटेंड कया आहिनि। रिसेंटली मां IYC जो हिकिड़ो इवेंट अटेंड कयो हुयो। उन खां पहिरियां जेको आहे मां इंडस होटल हैदराबाद में बि हिकिड़ी कॉन्फ्रेंस अटेंड कई जेका चाइल्ड लेबर ते फोकस्ड हुई। ऐं उन खां अलावा उन खां पहिरियां मां जेको आहे ह्यूमन राइट्स डेवलपमेंट ऐं चाइल्ड लेबर GBV इन्हनि सभिनि जेके बि इहे टॉपिक्स आहिनि इन्हनि सां रिलेटेड जेके वर्कशॉप्स आहिनि मां अटेंड करे चुकी आहियां। अच्छा, ही तव्हांजो वास्तो लिटरेचर सां, ठीकु है, ही जेके तव्हां कमु ॿुधायो था इहो हिकिड़ो जेको आहे अलॻि सेक्टर आहे ऐं उन में जेको आहे एक्सपोजर बि आहे, त उहो तव्हांखे कीअं थो जेको आहे लॻे त इहो एक्सपीरियंस कीअं रहिया? सर ॾिसो, मुंहिंजी हिकिड़ी इहा आदत हूंदी आहे त मां चवंदी आहियां जिथे बि मतिलबु तव्हां वञणु चाहियो था न वञो,
भले उहो तव्हांजी फील्ड सां रिलेटेड न हुजे पर एडजस्ट करे वठो पाण खे। पहिरियां त मुंहिंजो इहो त मां इंट्रोवर्ट पर्सन हुयमि, ॾाढी मतिलबु कंहिंसां शाय हूंदी हुयमि, अॼु ताईं मुंहिंजी पर्सनैलिटी में इहो टच हूंदो आहे। पर मुंहिंजी जॾहिं मां ॿाहिरि निकितमि न त मूंखे ख़बर पई न इंट्रोवर्ट पर्सन मतिलबु हा हुजे कंहिं हद ताईं, पर अगरि सोशली तव्हां वञो था काथे, सोशली इंटरेक्ट कयो था त उनजी वधीक इम्पोर्टेंस हूंदी आहे। त मुंहिंजो इहो ई मक़सदु हूंदो आहे, जीअं मां मैंशन करे वियमि त मां NGO में बि कमु कयो आहे, डेवलपमेंट सेक्टर्स में बि मां कमु कयो आहे। त इहे शयूं जेके आहिनि न इहे इम्पोर्टेंस रखंदियूं आहिनि। ऐं लिटरेचर ऐं लिंग्विस्टिक्स ज़रूरी न आहे त असां जस्ट राइटर्स ऐं पोइट्स खे पढ़ूं, पर असांजो कुझु समाजी किरदार बि हूंदो आहे जेको असां माण्हुनि सां मिलंदा आहियूं, माण्हुनि जे दुखनि खे सम्झंदा आहियूं, माण्हू छा था कनि, त इहो बि हिकिड़ो इम्पोर्टेंस रखंदो आहे मुंहिंजे ख़्याल सां। अच्छा, तव्हां जेके इहे सभु शयूं करण खां पोइ तव्हां कॉन्टेंट राइटर बि आहियो, ठीकु आहे? कहिड़े क़िस्म जो कॉन्टेंट तव्हां लिखंदा आहियो ऐं उहो कंहिंजे लाइ लिखंदा आहियो? सर, एज़ फॉर एज़ द कंटेंट राइटिंग इज़ कंसर्न, त कंटेंट राइटिंग में मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त मां डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन में कमु कयो आहे। उहे नॉन प्रॉफिट बि आहिनि ऐं हूअं बि पंहिंजी यूनिवर्सिटी जूं हुजनि, त उन में मां कंटेंट इन टाइप जो लिखंदी आहियां जीअं असां पोस्टूं अपलोड कंदा आहियूं, फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे या लिंक्डइन हुजे, त उते जेको असां पोस्ट्स जेके अपलोड कंदा आहियूं उन जे लाइ जेको स्पेसिफिक कंटेंट हूंदो आहे उहो मां क्रिएट कंदी आहियां। जीअं मां कुझु ऑर्गेनाइज़ेशन आहिनि जीअं होप वेलफेयर ट्रस्ट एसोसिएशन, उहा बि जेका आहे उहा नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे, त उहा समाजी मतिलबु कमु कंदी आहे, समाजी ख़िदमतूं कंदी आहे, त उन जे लाइ मां एज़ अ कंटेंट राइटर कमु कयो ऐं मां कंटेंट राइटर टीम जी हेड हुयमि। ऐं उन खां अलावा मां हसन वेलफेयर फाउंडेशन हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे, त उन में बि मां जेको कंटेंट जेको उहे पोस्ट कंदा आहिनि उहो मां लिखंदी आहियां। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका आहे मिल्ज़ी, जेका असांजी सोसाइटी आहे, उन में बि मां जेको कंटेंट आहे उहो त सॼो एडिटिंग जे बारे में हुयो। अगरि कोई स्टूडेंट लिखे पियो, उहो डिफरेंट डिपार्टमेंट्स मां लिखनि पिया, त मुंहिंजो कमु इहो हुयो त मां उनखे एडिट कंदी हुयमि। कंटेंट राइटिंग त हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर एडिटिंग उन सां रिलेटेड आहे, छो जो ॾिसो कंटेंट त हू क्रिएट कनि था, पर असांजो कमु आहे उनखे वरी रिफाइन करणु, उनखे एडिट करणु, प्रूफ रीड करणु, त इहे शयूं मां कयूं आहिनि। अच्छा, इन सां जेके मूंखे हिकिड़ी शइ थी अचे त अॼुकल्ह जो जेको स्टूडेंट आहे उहो ख़ुदि घटि थो लिखे ऐं चैट GPT AI इन जी हेल्प वठी करे जेको आहे कमु करे थो, पोइ उनखे तव्हां उन मां केतिरी हेल्प वठो था? जे वठो था त वरी उनखे पंहिंजे जेको आहे तौर ते कीअं या कंप्लीट उतां तव्हां हेल्प वठंदा आहियो? सर, इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे, हिन में को शक न आहे। अॼु जा शागिर्द त सॼी जेका रिसर्च वर्क आहे, कुझु अहिड़ा AI टूल्स आहिनि जेको सॼी पंहिंजी रिसर्च आहे उहो उन टूल्स खां था करनि। मां ख़ुदि बि इहा शइ एक्सपीरियंस कई आहे। कॾहिं कॾहिं टाइम घटि हूंदो आहे त पोइ असांखे इन्हनि शयुनि खां हेल्प वठणी पवंदी आहे। असां चवंदा आहियूं त माना असांजो टाइम बि बचे। ॾिसो, इहे शयूं कम जूं त आहिनि, पर इन्हनि शयुनि असांजी क्रिएशन या क्रिएटिविटी खे ॾाढो माना नुक़सानु रसियो आहे। त मां बि मतिलबु AI टूल्स खां हेल्प वठंदी आहियां जॾहिं मूंखे कंटेंट जनरेट करिणो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं अर्जेंट मतिलबु कंटेंट खपंदो आहे, मथां जेके प्रेसिडेंट हूंदा आहिनि असांजी ऑर्गेनाइज़ेशन जा, या जेके असांखे चवंदा आहिनि त भई असांखे कंटेंट खपे, तव्हां असांखे सेंड कयो, त पोइ इहो हूंदो आहे त असां चवंदा आहियूं भाउ हाणे जल्दी जल्दी करे चैट GPT खां वठूं था, जेमिनाई खां वठूं था। पोइ इहा त माना तक़रीबन उन खां वठंदी आहियां हेल्प मां, पर उन में मुंहिंजो रोल इहो हूंदो आहे त मां पैराफ्रेज़िंग कंदी आहियां, पैराफ्रेज़ कंदी आहियां, या जेके वोकेबलरी आहे मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त वोकेबलरी मां चेंज कयां। पोइ मां ईअं कंदी आहियां त वोकेबलरी चेंज कंदी आहियां, उहो ई वर्ड ॾिसी करे गूगल तां या वरी पाण डिक्शनरी मां ॾिसी करे पोइ उहो रिप्लेस करे वठंदी आहियां। अच्छा, हाणे तव्हां हींअर फाइनल ईयर जा स्टूडेंट आहियो ऐं तव्हां थीसिस ते कमु करे रहिया हूंदव, त थीसिस जो टॉपिक तव्हांजो छा आहे? सर, थीसिस जो टॉपिक ॾाढो मतिलबु ज़बरदस्त टॉपिक आहे मुंहिंजी नज़र में, छो जो मुंहिंजो पर्सनल इंट्रस्ट हुयो उन टॉपिक में। पहिरियां त मुंहिंजी अञा हिकिड़ी ॿिए तरफ़ न शइ वञे पई, वरी मां तव्हांखे मेंशन कंदमि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। त मां जेको पहिरियां रिसर्च जो टॉपिक डिसाइड कयो हुयो ऐं मां काफ़ी सुठी रिसर्च कई बि हुई, पर थियो ईअं अनफॉर्चुनेटली जो मुंहिंजा ग्रुप मेंबर्स जेके हुया उन्हनि खे थोरो मसइलो पियो अचे। त जॾहिं तव्हां ग्रुप वर्क कंदा आहियो त उन्हनि में ईअं न आहे हूंदो त तव्हां अकेले सिर वञो, तव्हांखे ग्रुप मेंबर्स खे गॾु खणी हलणो हूंदो आहे। त मुंहिंजो त भिटाई सुठो पढ़ियल हुयो, नो डाउट, पर हुननि जो पढ़ियल हूंदो पर हुननि जो उन लेवल ते शायदि न हो। उन मां हिकिड़ी छोकिरी उर्दू स्पीकिंग हुई, त मूंखे लॻे पियो त हाणे मां अगरि इहो टॉपिक डिसाइड करे थी वठां त पोइ हिननि सां नाइंसाफ़ी थींदी, मूंखे त अची वञे थो। पोइ वरी मां मैम फरवा जी ॻाल्हि कंदमि त उन चयो त लारिब जीअं तव्हांखे सही लॻे थो तव्हां ग्रुप में वेही करे डिस्कस कयो। पोइ असां हिकिड़े नतीजे ते पहुतासीं त असां खणंदासीं सिंधी लैंग्वेज सां रिलेटेड, पर टॉपिक जेको आहे उहो असां थोरो मतिलबु कॉम्प्लिकेट न हुजे उहो खणंदासीं।
पोइ असां वरी खयों फेमिनिस्ट स्टाइलिस्टिक्स ऑफ सिंधी प्रोवर्ब्स। फेमिनिस्ट लफ़्ज़ ॿुधण सां तव्हां सम्झी विया हूंदा त हिन जे पोयां कॉन्सेप्ट छा हूंदो आहे। फेमिनिस्ट जॾहिं तव्हां लफ़्ज़ ॿुधंदा त तव्हांखे भिटाई बि यादि ईंदो, भिटाईअ जूं लाइनूं बि यादि ईंदियूं, भिटाईअ जा सुर बि यादि ईंदा। त फेमिनिस्ट स्टाइलिस्टिक्स जो मक़सदु इहो ई आहे त जॾहिं के बि लफ़्ज़ तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त उहे तव्हांजी सोच खे कीअं शेप कंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ भिटाई बि औरत, सॼो भिटाई जो मौज़ू औरत आहे। हू हर शेर में चए थो अदियूं अब्दुल लतीफ़ चए, ॾिसो लफ़्ज़ त आहे पर उनजे पोयां मीनिंग छा आहे। भिटाई मारीअ जी ज़बानी फरमाए थो न, इहो न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते, अची उमिरि कोट में कंदियसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटियां। ॾिसो त इहा सिंधी लैंग्वेज जी ख़ूबसूरती आहे। त मां इहो जेको थीसिस जो टॉपिक मतिलबु चूज़ कयो आहे त इन जे लाइ कयो आहे त मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि आहे त भिटाईअ खे सम्झाइणु ऐं सिंधी लैंग्वेज खे सम्झाइणु। त हाणे असां औरत लाइ चवंदा आहियूं, वरी मां औरत जी ॻाल्हि कंदमि त असां जे सोसाइटी में रहूं था उहा पेट्रियार्कल सोसाइटी आहे। मतिलबु मर्द जेको आहे उहो डोमिनेंट हूंदो आहे। हा इहो आहे त बायसनेस न हुजणु घुरिजे। मुंहिंजी थीसिस में मां इहा कोशिशि कंदमि त माना बायसनेस न अचे। अगरि पेट्रियार्की आहे त उन पेट्रियार्की जो रुगो औरत रुगो शिकार नथी थिए, मर्द बि इक्वली थिए थो। कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं त मर्द जेको आहे मर्द को दर्द नहीं होता, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे। पेट्रियार्की जेका आहे न उहा इन शइ खे ई रीइंफोर्स कंदी आहे त कीअं जेको आहे तव्हां सोसाइटी में मर्द खे डोमिनेट कयो ऐं औरत जेका आहे उहा सप्रेस कई वञे, उन जा जेके हक़ आहिनि उहे मारिया वञनि। पर साॻी जॻह ते मर्द खे बि त असां ईअं ई कंदा आहियूं। मर्द लाइ असां चवंदा आहियूं उहो इमोशनल न थिए, उहो जेको आहे कॉन्फिडेंट हुजे। त मुंहिंजी थीसिस जो टॉपिक इहो ई आहे त माना प्रोवर्ब्स जे थ्रू, प्रोवर्ब्स हिकिड़ो सिंधी पहाको आहे त मर्द रुले त खुले, औरत रुले त छुले। हाणे इन जो मक़सदु छा आहे, इन जो पोयां जेका अंडरलाइन मीनिंग आहे उहा इहा आहे त औरत अगरि ॿाहिरि वञे थी त मतिलबु कुझु बि थी सघे थो उन सां। वॾी ॻाल्हि इहा, हिकिड़ी फेमिनिस्ट आहे सिमोन दी विवियोर, उहा चवे थी त वुमेन आर नॉट बॉर्न, दे आर मेड। ठीकु आहे, औरत जेका आहे उहा पैदा न आहे थींदी, उनखे ठाहियो वेंदो आहे। ठाहियो वेंदो, असांखे सजेस्ट कयो वेंदो आहे भाई तूं औरत आहीं, तूं ॿाहिरि नथी वञी सघीं। ठीकु आहे, तूं औरत आहीं, तूं नाज़ुक आहीं, तूं औरत आहीं, तूं इमोशनल आहीं, त सप्रेस कयो वेंदो आहे। त मुंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त इन रिसर्च जे ज़रिए मां पंहिंजे ऑडियंस खे, मां पंहिंजे रीडर्स खे इहो ॿुधाइणु चाहियां त न, औरत जेका आहे उहा कमज़ोर न हूंदी आहे। इहो सॼा सिस्टम्स आहिनि जिन असांखे इहो ॿुधायो आहे त औरत कमज़ोर आहे। ऐं इहो सिस्टम असांजो जस्ट हिकिड़ो सिस्टम न आहे, इहो सॼी साइकोलॉजी आहे, सॼो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको असांजे माइंड खे शेप कंदो आहे। अच्छा, इन लाइ तव्हां जेको आहे लतीफ़ साईं जे जेको सूर्यमिन मां फ़ाइदो वठंदे करे तव्हां उन मां त पोइ हिन में तव्हां कहिड़ियुनि जेके ॿियनि सूर्यमिन ते कीअं रिसर्च था कयो त उहे तव्हां कीअं हेल्पफुल था थियनि? अच्छा सर, मां तव्हांखे इहो ॿुधायो त पहिरियां जेको मुंहिंजो रिसर्च जो टॉपिक हो उहो भिटाई ते सां रिलेटेड हुयो न, पर हाणे जेको आहे उहो सॼो सिंधी लैंग्वेज जे प्रोवर्ब्स ते आहे। भिटाईअ खे असां हाली थोरो मां साइड ते रखियो आहे, छो जो मां ॿुधायो त कहिड़ो इशू हुयो। बाक़ी इहो आहे त मां इहे शयूं एलिमेंट्स जेके आहिनि उहे उन में कंदमि, इनकॉर्पोरेट कंदमि, त जीअं छो जो भिटाई जो मैसेज ॾाढो वाज़े आहे। भिटाई जेको आहे औरत खे अहिड़े सुहिणे नमूने सां ॿुधायो आहे, मुंहिंजे ख़्याल सां को अहिड़ो राइटर अॼु ताईं पैदा न आहे थियो। ही इज़ द फेमिनिस्ट पोइट। हुन औरत खे एतिरो त पॉज़िटिव ॾेखारियो आहे, एतिरो त पॉज़िटिव ॾेखारियो आहे जो मां चवां थी को राइटर अॼु ताईं औरत खे अहिड़े नमूने सां डिस्क्राइब न करे सघियो आहे। अच्छा, सोसाइटी में जेकॾहिं ॻाल्हि कजे, जीअं तव्हां हाणे एतिरो वॾो हिन ते कमु कयो था, पर सोसाइटी में जेको आहे औरत खे हमेशह जेको आहे ॿाहिरि निकिरणु वक़्तु कई डिफ़िकल्टीज़ फेस करणियूं पवंदियूं। त तव्हां जेॾी महिल इन सॼे प्रोसेस में हलिया, जंहिंमें अचीवमेंट्स आहिनि, एक्सपोज़ आहिनि, तव्हां जेको प्रोग्राम्स में वञो था, उन में तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं डिफ़िकल्टीज़ आयूं जो कंहिं जाइ ते तव्हांखे जेको आहे फील थियो जो हाणे शायदि आउं अॻिते न हली सघां, वरी तव्हां उन ते जेको आहे गिवअप कयो हुजे या उनखे जेको आहे अञा कोशिशि करे उनखे दूरि कयो हुजे। त अहिड़ियूं कुझु जेके हालात तव्हांखे ॾिसो, इहो इन लाइ था पुछूं त जेके स्टूडेंट्स, कुझु ॿार, कुझु छोकिरियूं जेके आहिनि इहो कमु करणु चाहिनि थियूं, पर उहो कॾहिं कॾहिं ड्रिज जे ख़ौफ़ मां जेको आहे न पोइ हटी करे वेही रहंदियूं आहिनि। त उन्हनि लाइ हिकिड़ो मैसेज थींदो त जेकॾहिं अहिड़ा प्रॉब्लम्स अचनि त उन में हू छा कनि या कहिड़े तरीक़े सां पाण खे जेको सेव कनि? बिल्कुलु सर, ईअं ई आहे। इहा हक़ीक़त आहे, असांजे मुआशिरे जी हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे त जॾहिं बि का छोकिरी या औरत ॿाहिरि निकिरंदी आहे त पोइ ॾिसो हैरेसमेंट हर जॻह ते आहे। हैरेसमेंट तव्हां जॾहिं घर खां निकिरो था न, घर खां निकिरणु मतिलबु तव्हां ॿाहिरि पेर पातो आहे, हैरेसमेंट उतां खां शुरू थी थिए, वेंदे जेको तव्हांजी डेस्टिनी आहे ओस ताईं मतिलबु तव्हां हैरेसमेंट जो शिकार थियो था। ऐं हिन समाज में असां चऊं था त न, औरत खे अञा कहिड़ी आज़ादी खपे,
औरत आज़ाद आहे, यूनिवर्सिटी वञे थी, मतिलबु यूनिवर्सिटी वई आहे पर ज़रूरी न आहे त यूनिवर्सिटी वई आहे त उहा उन लेवल जी आज़ादु हुजे। वरी चयो वेंदो आहे कहिड़े क़िस्म जी आज़ादी मिले तव्हांखे, मतिलबु फेमिनिज़म जो जेको कॉन्सेप्ट आहे न उनखे मतिलबु हिकु अहिड़े तरफ़ वरितो वेंदो आहे जो मतिलबु माण्हू चवंदा आहिनि अच्छा फेमिनिज़म फेमिनिस्ट इहो छा आहे, मतिलबु हीअ त पोइ ईअं हूंदी, हीअ त जेका आहे शादीअ जे ख़िलाफ़ु हूंदी, पर ईअं न आहे। ॾिसो छोकिरी जॾहिं निकिरंदी आहे त ज़ाहिर आहे हुनखे ख़बर हूंदी आहे त फ्रीडम छा आहे ऐं उनखे फियर ऑफ फ्रीडम बि हूंदो आहे ऐं उहो कंहिं हद ताईं इन ख़ौफ़ में हूंदी आहे त अगरि मां घणी आज़ादु थी वियमि, अगरि मां हिन शइ तरफ़ वियमि त पोइ ज़ाहिर आहे मां आइसोलेट थी वेंदमि। पोइ हुनखे पंहिंजी फैमिलीज़ जा बि इशू हूंदा आहिनि त भाई मुंहिंजो बाबा आहे, मुंहिंजी अम्मी आहे, त मतिलबु मूंखे उन्हनि जे बारे में बि सोचणो आहे। ऐं हिकिड़ो राइटर आहे उन चयो आहे त औरत जी जेका इस्तेसाल कयो वेंदो आहे न उहो इज़त जे नाले ते कयो वेंदो आहे हमेशह, त तूं अगरि ॿाहिरि वञी थी ऐं तोखे ख़बर आहे त तूं जेका तुंहिंजे हथ में असांजी इज़त आहे। ॾिसो मतिलबु लफ़्ज़ त आहिनि पर लफ़्ज़नि जे पोयां मीनिंग कहिड़ी आहे। त मां जॾहिं इवेंट्स अटेंड कया त मुंहिंजो त इहो हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह आई हैव द प्रिविलेज त मुंहिंजो बाबा जेको आहे उन मूंखे आज़ादु छॾियो आहे ऐं उहो मूंखे चवंदो आहे त तूं मुंहिंजो पुटु आहीं, पर इहा शइ जेका तूं मुंहिंजो पुटु आहीं, ॾिसो इहो बि मतिलबु हिकिड़ी डिफरेंट मीनिंग कन्वे करे थो। पुटु छो, वाई नॉट अ गर्ल, का औरत छो नथी करे सघे, पर मूंखे इहा ख़ुशी थींदी आहे जो मुंहिंजो बाबा माना उन मूंखे आज़ादु छॾियो आहे ऐं मूंखे चयो वेंदो आहे त माना तोखे माशाल्लाह तूं लकी आहीं जो तूं मतिलबु इवेंट्स अटेंड करीं थी ऐं माना वञी थी जाॾे तुंहिंजी मर्ज़ी, जाॾे तुंहिंजी दिलि चवे थी। मूंखे मतिलबु को अहिड़ो एज सच बैरियर फेस न कयो आहे मां फैमिली जी तरफ़ां अगरि ॻाल्हि कयां, पर हा ॿाहिरि जॾहिं वेंदा आहियूं त उहा ई जेका पेट्रियार्कल सोसाइटी आहे उहा वरी असां वटि ईंदी आहे। जीअं मतिलबु कंहिंसां इंटरेक्ट थींदो आहे, अच्छा मतिलबु छोकिरा आया मतिलबु जेके बि मेल जी अगरि मां ॻाल्हि कयां, अच्छा लारे तूं त इहो कमु नथी करे सघीं, ॾिसो हाणे इहे लफ़्ज़ आहिनि पर तव्हांखे हर्ट करे सघनि था। मतिलबु हिकिड़ो अहिड़ो मतिलबु स्टूडेंट, हिकु अहिड़ी छोकिरी जंहिंजो बैकग्राउंड तव्हांखे ख़बर ई न हुजे ऐं तव्हां इहो चओ उहो एॾे वॾे इवेंट में आई हुजे ऐं तव्हां चओ न तूं नथी करे सघीं, तूं त छोकिरी आहीं, तूं कीअं कंदी आहे, मतिलबु अहिड़ा कॉमेंट्स मिलंदा आहिनि मूंखे। त उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं मां इवेंट्स अटेंड कंदी आहियां त मां इहा शइ नोट कंदी आहियां त भई असांजी सोसाइटी में छा पियो हले। त छोकिरियुनि लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, मां त ॾिठो आहे, मुंहिंजूं काफ़ी फ्रेंड्स बि आहिनि उहे चवंदियूं असांखे परमिशन इशू आहे। मां चवंदी आहियां छो परमिशन इशू आहे, मतिलबु तव्हां एतिरा इंडिपेंडेंट थियणु घुरिजो, तव्हांजो फैमिली खे इहो सम्झणु घुरिजे त तव्हां जेको आहे हाणे इंडिपेंडेंट थी वियो, जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी में वेंदा आहियो त तव्हांखे एतिरो त प्रिविलेज हुजे जो तव्हां मतिलबु पंहिंजी मर्ज़ी जा इवेंट्स अटेंड करे सघो। तव्हां जेको आहे जीअं पंहिंजो बैकग्राउंड तव्हां ॿुधायो त तव्हां हिकिड़े ॻोठ खां आहियो, त हाणे ॻोठ जूं कई छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि वीचारियूं जेके मैट्रिक करे के 8वीं पास करे ऐं वेही रहंदियूं आहिनि, ठीकु आहे, उन्हनि वालदेन खे या उन्हनि छोकिरियुनि खे तव्हां कहिड़े तरीक़े सां ॿुधाईंदो त हू अॻिते अचनि ऐं अॻिते एजुकेशन हासिलु कनि जंहिंमां उन्हनि खे छा फ़ाइदो थींदो ऐं कीअं उहो सोसाइटी लाइ बेनिफिट थींदियूं? काफ़ी छोकिरियूं हूंदियूं आहिनि जेके चवंदियूं आहिनि त असां अॻिते नथा पढ़ी सघूं, असां अॻिते नथा निकिरी सघूं, ऐं मुंहिंजे ई विलेज जूं, मुंहिंजे ई ॻोठ जूं छोकिरियूं, मुंहिंजूं काफ़ी सारी दोस्तियूं हुयूं, तमामु घणियूं टैलेंटेड हुयूं, पर इहो हिकिड़ो बैरियर हुयो, इहो हिकिड़ो फैक्टर हुयो जिन उन्हनि जी इन शइ खे इम्पैक्ट कयो त हू वेचारियूं अॻिते न निकिरी सघियूं। पर मां इहो चवंदमि ॾिसो हर शइ जा अल्टरनेटिव हूंदा आहिनि। अगरि 8 ताईं तव्हां पढ़िया आहियो त तव्हांखे इन शइ जो एक्सपोजर हुजे। अॼुकल्ह त टेक्नोलॉजी जो दौरु आहे, पहिरियां बि असां ज़िक्र करे आयासीं त मोबाइल त हर कंहिं वटि आहे, 5वीं क्लास जो ॿार हुजे उन वटि बि मोबाइल आहे, एडिटिंग करे थो, टिकटॉक हलाए थो, इंस्टाग्राम हलाए थो, बाक़ी इहो आहे त माना मुंहिंजो बाबा मूंखे पढ़ण लाइ नथो छॾे। त हर जॻह ते रुगो फैमिली जो ॾोह न हूंदो आहे, सिस्टम ख़राबु आहे उहो सम्झूं था, पर माना इहो आहे त पंहिंजो पाण खे बि ॾिसिजे, पंहिंजो इंटरनल जेको हिकिड़ो सेल्फ हूंदो आहे उनखे बि रिकग्नाइज़ करणु घुरिजे। त काफ़ी सारा तरीक़ा आहिनि, जीअं एंटरप्रेन्योरशिप आहे, अॼुकल्ह मतिलबु तव्हां नंढा नंढा बिज़नेस शुरू करे सघो था, ऐं मां कुझु टूल्स जी बि ॻाल्हि कई त तव्हां ऑनलाइन जेको आहे फ्रीलांसिंग करे सघो था। 8वीं क्लास जो ॿार मुंहिंजे ख़्याल सां यूट्यूब ते को वीडियो त सर्च करे वेंदो, हुनखे एतिरी त ख़बर हूंदी त भई मां हीअ लिखंदमि त अॼुकल्ह त मतिलबु नर्सरी 1 KG जा ॿार जेके यूट्यूब ते मतिलबु वॉइस ओवर करे ऐं मतिलबु कुझु बि डाउनलोड बि करे था वठनि। त 8 क्लास जो ॿार जेको या छोकिरी जेका आहे नथी निकिरी सघे, त मुंहिंजे ख़्याल सां इहो बाबा ऐं अम्मी जो ॾोह न आहे, इहो हुनजो पंहिंजो ॾोह आहे। तव्हांखे भले फीस न आहे उहो ॿियो मसइलो आहे, पर मोबाइल मां त अहिड़नि माण्हुनि खे ॾिठो आहे जेके चवंदा आहिनि असांखे कुझु खाइण लाइ न आहे, पर उन्हनि वटि मोबाइल आहे। तव्हां हुन मोबाइल जो सही यूज़ कयो, तव्हां अहिड़ा टूल्स ॾिसो जंहिं ते तव्हांखे ख़बर पए त भई अॻिते कीअं निकिरिजे। तव्हां घर वेठे बि अहिड़ा बिज़नेस स्टार्ट करे सघो था थ्रू एंटरप्रेन्योरशिप। मतिलबु एंटरप्रेन्योरशिप नालो ई इन जो आहे त तव्हांखे बिज़नेस स्टार्ट कयो, स्टार्टअप्स वठो, त इहे सभु शयूं मुंहिंजे ख़्याल सां अहमियत रखनि थियूं। अच्छा, तव्हांजो मक़सदु आहे त जेकॾहिं
इंसान जो ॿाहिरि नथो निकिरी सघे, पहुची नथो सघे, त उहो पंहिंजा नंढा नंढा बिज़नेस स्टार्ट करे सघे थो। ऐं जेको हींअर सोशल मीडिया आहे या जेको असां वटि मोबाइल आहे, इंटरनेट आहे, उन मां बेनिफिट वठी सघे थो। अच्छा नंढे ॿी जेका तव्हांखां शइ मां पुछणु चाहींदुमि उहा इहा त तव्हां जॾहिं हितां तव्हांजा फ्यूचर जा ख़्वाब हूंदा, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं तव्हां निकिरंदव यूनिवर्सिटी मां त पोइ हाणे अॻिते वधण जी जेका आहे उहो हींअर ते तव्हां छा सोचे वेठा आहियो? अच्छा सर, मां उहो ई मतिलबु उन ई कशमकश में आहियां त मतिलबु अॻिते मूंखे करिणो छा आहे। छो जो ॾिसो असां वटि करियर काउंसलिंग कोन्हे हूंदी। जॾहिं असां यूनिवर्सिटी आयासीं पोइ बि असांखे न ॿुधायो वियो। त अॼु ताईं मतिलबु कुझु अहिड़ियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि, स्टूडेंट हूंदा आहिनि जंहिंखे ख़बर न हूंदी त भई मूंखे करिणो छा आहे अॻिते। त उन ई कंफ्यूजन में उहे पंहिंजा 2, 3, 4 साल ईअं विञाए वेहंदा आहिनि। पर सिंस 8th क्लास मुंहिंजे माइंड में इहो हुयो त मां CSS कंदमि। असांजी सोसाइटी जेको वॾो इम्तिहान जंहिंमें डंडो खणी घुमणु ऐं वरी रोब ॾेखारणु। हा, मां मञा थी त माना इहा शइ जहिड़ियूं मां ॻाल्हियूं कयां थी त मूंखे CSS न करणु घुरिजे। मां ईअं ई मतिलबु घणो कुझु अचीव करे सघां थी। ऐं मतिलबु अगरि मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कयां थी त मूंखे कंहिंजे लाइ कुझु करिणो आहे, सोसाइटी लाइ कुझु करिणो आहे, त ज़रूरी न आहे मां CSS कयां। ऐं इहा ई शइ मां पंहिंजे टीचर्स खां बि मैम फरवा थलो मां वरी हुनजो ज़िक्र कंदमि त मां ॾाढी हुन खां इंस्पायर्ड आहियां। हूअ मूंखे इहो चवंदी आहे त CSS करणु ज़रूरी थोरो ई आहे। तव्हां अगरि एॾियूं वॾियूं वॾियूं बटाकूं हणो था न त पोइ तव्हां जेको आहे डिफरेंट तरीक़े सां CSS ऑफिसर थी सघो था। मतिलबु तव्हां पंहिंजी सोसाइटी लाइ कुझु कयो। त मुंहिंजो इहो आहे त मां CSS कंदमि, माना मां CSS छॾींदमि न। छो जो ॾिसो मुंहिंजो तालुक़ु इंग्लिश डिपार्टमेंट सां आहे, लिटरेचर ऐं लैंग्वेज। त इहो चयो वेंदो आहे त माना जेके इंग्लिश वारा आहिनि उहे CSS तरफ़ वञनि, उन्हनि जो करियर इन तरफ़ आहे, या त उहे लेक्चरर थियनि। ऐं लेक्चरर में मूंखे इंट्रस्ट न आहे, पर हा अगरि मिली वई त पोइ कंदासीं। बाक़ी मुंहिंजो इहो आहे त मां CSS कंदमि। अच्छा, जीअं हींअर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई करियर काउंसलिंग जी, त असांजे यूनिवर्सिटियुनि में, स्कूलनि में, कॉलेजिस में इहो सिस्टम न आहे। इहो सिस्टम कीअं ठहंदो, उन लाइ जेके कहिड़ो तरीक़ेकार हुजे जो इहो ठहे, जो ॿार कम अज़ कम इहो अंदाज़ो हुजे मूंखे मेडिकल आहे त मेडिकल में कहिड़ियूं कहिड़ियूं मुंहिंजियूं फील्डूं आहिनि, मां वेंदुमि त सिर्फ़ु डॉक्टर न आहे। इंजीनियरिंग आहे त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा उन में फील्ड्स आहिनि, कंप्यूटर आहे त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा फील्ड्स आहिनि। मैट्रिक ताईं, इंटर ताईं उहो बसि ईअं अंधी में हले थो। वरी जॾहिं यूनिवर्सिटी अचे थो त हू अप्लाई करे थो, 10 डिपार्टमेंट लिखे थो, 15 डिपार्टमेंट लिखे थो। पोइ नसीब में जेको डिपार्टमेंट अचेसि थो, चए थो त हाणे घर वेहण खां भलो आहे त भला मां यूनिवर्सिटी वञा इन ई फील्ड में। हालांकि हुनजो इंट्रस्ट हुजे न हुजे, के त 2 साल में छॾे ईंदा आहिनि, के पहिरें साल में भॼी ईंदा आहिनि। त इहो करियर काउंसलिंग जो जेको सिस्टम आहे इहो कीअं ठहणु खपे? तव्हां छाकाणि त हिन सिस्टम मां पूरा गुज़रिया आहियो, त थोरो जेको आहे न यूथ खे या जेको आहे सोसाइटी खे या हिन सिस्टम खे कीअं चवंदव? सिर्फ़ु करियर काउंसलिंग जी अगरि ॻाल्हि कजे न त मां पहिरियां बि चयो त उन ते कमु नाहे कयो वियो। हा, काफ़ी सारा कम कया विया आहिनि, अवेयरनेस सेशन्स थींदा आहिनि, या डिफरेंट सिटीज़ में ॾिसो मतिलबु माण्हू जेके चवंदा आहिनि त असां ॿारनि खे इहो ॿुधायूं, पैनल डिस्कशन रखी वई त ॿारनि खे ख़बर पए त अॻिते वञी करिणो छा आहे। त मां ॿुधायो त सिस्टम में ई ख़राबी आहे। इहो जेको सॼो असांजो साइकोलॉजिकल प्रोसेस आहे न, उन में ई ख़राबी आहे। असां वटि इहो आहे त माना असां चवंदा आहियूं त हाणे मूंखे छोकिरी आहे त डॉक्टर थियणो आहे, थियणी आहे, ऐं छोकिरो आहे त इंजीनियर थियणो आहे। माना ॿियूं के फील्ड्स ईंदा आहिनि, जीअं इंग्लिश वारो त CSS ऑफिसर थिए या लेक्चरर थिए। पर इहो न आहे, इहो मिथ आहे हिकिड़ो। त उन हिसाब सां मां इहो चवंदमि त करियर काउंसलिंग लाइ असां वटि मतिलबु अहिड़ा हिकिड़ा प्रोग्राम्स कराया वञनि जीअं ॾिसो रूरल एरियाज़, मतिलबु अर्बन जी त मां ॻाल्हि न कंदमि या अपर क्लास जी ॻाल्हि मां न कंदमि, पर रूरल एरियाज़ में ॾिसो न इन शइ जी ॿारनि खे ख़बर न हूंदी। ऐं मां हाणे रिसेंटली कल्ह 3 जी ॻाल्हि आहे त मतिलबु कुझु छोकिरियूं हुयूं, उन्हनि मूंखां पुछियो पए त तूं मतिलबु एॾी होशियारु आहीं ऐं तूं मतिलबु एतिरी कॉम्पिटेटिव आहीं, त मतिलबु तूं असांखे ॿुधा त असां कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट्स रखूं। अच्छा, उहे वीचारियूं सॼो ॾींहुं पढ़ंदियूं रहंदियूं आहिनि। त मां चयोमांनि त तव्हां पढ़ो त थियूं, पर करो बि सही। मतिलबु तव्हां इन शइ जो जेको पढ़ो थियूं उहो तव्हांखे ख़बर बि हुजे असां पढ़ूं छा था। अगरि मां मेडिकल जी तयारी कयां थी, अगरि डॉक्टर नथी थियां त बसि माना मां कुझु बि न थियमि। इन जो मक़सदु इहो न, अॼुकल्ह ॾिसो हर शइ जो स्कोप आहे। त उन्हनि छोकिरियुनि खे या छोकिरनि खे जेके शागिर्द आहिनि, स्टूडेंट्स, उन्हनि खे इहे सेशन्स मतिलबु अटेंड कराया वञनि, उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी वञे त भई करियर काउंसलिंग छा हूंदी आहे। अगरि तव्हां मतिलबु हाणे मेडिकल कयो था, अगरि पास नथा कयो टेस्ट, त अॻिते हली तव्हांजे लाइ ही अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त मतिलबु ॾिसो असांजे जेके आहिनि हायर अथॉरिटीज़ आहिनि, उन्हनि खे मां इहो ई चवंदमि त तव्हांखे अहिड़ा इनिशिएटिव्स वठो जंहिंमें तव्हां स्टूडेंट्स खे इहो बि ॿुधायो त तव्हां अगरि तव्हां हिन फील्ड में आहियो त अॻिते हली तव्हांजे लाइ ही अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ही तव्हांजे लाइ जेके आहिनि उहे थ्रेट्स आहिनि। अगरि तव्हां हिन शइ में वञो था त भई हिन जो ही फ़ाइदो आहे, हिन जो ही नुक़सानु आहे। त पोइ उन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल सां करियर काउंसलिंग थियणु घुरिजे शागिर्दनि जी। अच्छा, हाणे
थोरो जेको आहे एजुकेशन सिस्टम ते जॾहिं असीं आया आहियूं त तव्हां बि हिकिड़े ॻोठ मां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सरकारी स्कूल मां पढ़ी आया हूंदा, ठीकु आहे। त छा सरकारी स्कूल जेके असांजो अॼुकल्ह निज़ाम थी वियो आहे त हर माण्हू प्राइवेट स्कूल खे ॿार पियो मारणु चाहे थो, इवन ख़ुदि जेको आहे प्राइमरी टीचर जेको आहे उनजो ॿार बि प्राइवेट स्कूल में पढ़े थो। त तव्हां इन असांजे एजुकेशन स्कूल जे सिस्टम में तव्हां त पढ़ी आया आहियो, ठीकु आहे न, त उन में तव्हां कीअं था फील कयो त असांजो स्कूल हींअर बि एजुकेशन लेवल कहिड़े हद ताईं आहे ऐं केतिरी बहितर आहे, ऐं माण्हुनि खे छा सजेस्ट कंदो त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे प्राइमरी स्कूल में दाख़िल कराइनि या सरकारी स्कूल में दाख़िल कराइनि, उन ते पंहिंजी नज़रदारी कीअं कनि? हाँ सर, बिल्कुलु ईअं ई आहे त मां जेको आहे सरकारी स्कूल मां ई पढ़ी आहियां ऐं इहो मतिलबु मूंखे माइंड सेट वणंदो न आहे ऐं सम्झ में बि न ईंदो आहे त भई असां बीकन हाउस में पढ़ायूं, सिटी स्कूल में पढ़ायूं त पोइ असांजो ॿारु जेको आहे न वॾो ऑफिसर थी वेंदो, प्रोफेसर थी वेंदो, कमिश्नर थी वेंदो। पर इहा ॻाल्हि ग़लति आहे। मां पाण जेको आहे उहो सरकारी स्कूल में पढ़ी आहियां, उतां ई मतिलबु मां काफ़ी शयूं सिखियूं आहिनि। हाँ, पहिरियां कुझु साल अॻु जी ॻाल्हि कयां त मतिलबु मां टीचर्स लाइ न चवंदमि त टीचर्स ख़राबु हुया, पर मां इहो चवंदमि त उहो हिकिड़ो ट्रेडिशनल ॼण सिस्टम हले पियो। मतिलबु शुरूआति जी ॻाल्हि कयां त मतिलबु फेयर कॉपीज़ ठाहिणियूं आहिनि ऐं उहे चेक कराइणियूं आहिनि, सिग्नेचर वठणी आहे, त इहो सिस्टम पहिरियां हुयो। पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं मां 9th मैट्रिक जी ॻाल्हि कयां त उते काफ़ी सारा अहिड़ा टीचर्स मिलिया जिन मतिलबु असांखे इनकरेज कयो, जिन चयो त तव्हां पढ़ो, तव्हां महिनत कयो। हा, कुझु टीचर्स अहिड़ा हुया जेके मतिलबु असांजा सब्जेक्ट्स हुया त उहे टीचर्स उते न हुया, मतिलबु ॿियनि सब्जेक्ट्स जा हुया। पोइ असांखे इहा शइ मतिलबु ॾाढी असांजी शइ मतिलबु हिकिड़ो चैलेंज हुयो जेको असां फेस कयो त माना सब्जेक्ट जा असांखे टीचर न पिया मिलनि। ऐं इवन कॉलेज लाइफ में फस्ट ईयर इंटर में असां वटि असांजो कॉलेज त हुयो पर असां वटि को टीचर न हुयो। लाइक साइंस प्री मेडिकल जो असां हुयासीं त असां वटि केमिस्ट्री जो टीचर न हुयो, असां वटि बायोलॉजी जो टीचर न हुयो, उन खां अलावा असां वटि फिज़िक्स जो टीचर न हुयो। हिकिड़ी इंग्लिश जी टीचर हुई जेका असांखे मतिलबु पढ़ाईंदी हुई। मेजर सब्जेक्ट त न गुम थी वियो? हाँ, मेजर सब्जेक्ट ॾिसो। पोइ वरी इहो आहे त माना एतिरो हुयो जो असां मतिलबु सेंटर ते वेंदा हुआसीं, उहो वरी असांजे शहर खां 15 मिंट परे हुयो, डोगरी शहर। पोइ उते मां वेंदी हुयमि सेंटर, मुंहिंजूं काफ़ी दोस्तूं हुयूं। पोइ उते असां मेडिकल जी तयारी कई, पर वरी मेडिकल में कोन थी सघियासीं त मां बि हाणे उहो सुसाइड करे छॾिया। मां चवां त बसि मां त अॻिते वधी कोन थी सघां। त उहा ई ॻाल्हि हुई त टीचर्स काफ़ी कोऑपरेटिव हुया, सुठा हुया। बाक़ी सरकारी स्कूल जी ॻाल्हि कजे त उहे ॾिसो, उहे हाणे काफ़ी सारी मतिलबु इम्प्रूवमेंट आई आहे, काफ़ी सारी आई आहे। ऐं मतिलबु काफ़ी अहिड़ा टीचर्स आहिनि जेके कोशिशि कनि था त असां मतिलबु हीअ जेका जनरेशन अचे थी उनखे नयूं शयूं सेखारियूं। ऐं मां इहा शइ हाणे नोट कई आहे त उहे टीचर्स मतिलबु पोस्टूं रखंदा आहिनि त भई असां हीअ एक्टिविटी करायूं, मूंखे ख़ुशी थींदी आहे त मतिलबु हिकिड़ियूं को करिकुलर एक्टिविटीज़ जेके आहिनि उन में बि उहे एक्टिव थी विया आहिनि। त इहा ॻाल्हि हिकिड़ी वॾी इंपॉर्टेंस रखंदी आहे मुंहिंजे ख़्याल सां। ऐं हाणे मतिलबु काफ़ी सारियूं इम्प्रूवमेंट्स आहिनि। पर हा, मां इहा ॻाल्हि चवंदमि असांजे टाइम खां अहिड़ी हिकिड़ो सुठो निज़ाम न हुयो जंहिंखां असां फ़ाइदो वरितो। हा, मतिलबु टीचर्स काफ़ी कोशिशि कई, पर ॾिसो अगरि सब्जेक्ट टीचर न आहे त उहा हिकिड़ी वॾी मतिलबु खाल पैदा करे थी तव्हांजी एजुकेशन में। त इहा शइ हुई। बाक़ी मुंहिंजी इहा आदत हूंदी त मां लाइब्रेरी जॉइन कंदी हुयमि, लाइब्रेरी में काफ़ी सारा बुक्स पढ़ंदी हुयमि ऐं मेडिकल जी तयारी कई। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायो त मां CSS जो 8वीं क्लास खां सोचियो आहे त CSS जा मुंहिंजा नोट्स वग़ैरह उहे मुंहिंजा ठहियल आहिनि तॾहिं खां वठी। अच्छा, हाणे आख़िर में छाकाणि त असां वटि वक़्तु जेको आहे उहो एतिरो लिमिटेड हूंदो आहे, तव्हां जूं ॻाल्हियूं ऐं इन्हनि शयुनि खे त असां चाहींदासीं त उन लाइ बेनिफिट हुजनि। असां चाहींदा त यूथ खे तव्हां स्पेशली गर्ल्स खे उन्हनि खे को अहिड़ो मैसेज ॾियो जंहिंमां हू तव्हांजे इन लर्निंग मां, तव्हांजे इन सॼी तकलीफ़ुनि मां, तव्हांजे इन सिख्या मां हू अहिड़ो फ़ाइदो वठी सघनि त हुनजी सोसाइटी में अॻिते वधनि या पंहिंजे लाइ को नओं इक़दाम खणनि। उहो छा मैसेज ॾींदव तव्हां? मुंहिंजो मैसेज वरी बि इहो ई हूंदो त तव्हां जेको आहे अपॉर्चुनिटीज़ ॾिसो। पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे ख़बर न हूंदी आहे त अगरि मां छोकिरी आहियां त मूंखे कहिड़ी फील्ड में वञिणो आहे। फील्ड्स अॼुकल्ह त मतिलबु इहा बायसनेस न आहे या जेंडर उहो मां चवां डिस्क्रिमिनेशन घटि थी वई आहे, वरी आहे सही पर घटि थी वई आहे। त छोकिरियूं जेके आहिनि उहे घणियूं ईअं चवंदियूं आहिनि त असांखे इजाज़त न आहे या वरी ईअं चवंदियूं आहिनि त असां अफोर्ड नथा करे सघूं। हा, बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे, इहा फेस मां पाण ख़ुदि कई आहे। मतिलबु मां यूनिवर्सिटी वियमि त इहे शयूं मां काफ़ी फेस कयूं आहिनि। त उन हवाले सां माना इहो जेका छोकिरियूं चवंदियूं न असां माना वेंदा हुआसीं असां कीअं मतिलबु अफोर्ड करे सघंदासीं, त इहा शइ ग़लति आहे। ईअं न, मतिलबु तव्हां एटलीस्ट टेस्ट त ॾियो, मतिलबु टेस्ट ॾियो, तव्हां उते वञो, पोइ काफ़ी सारियूं अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि जीअं स्कॉलरशिप्स थी वियूं। मां तव्हांखे ॿुधायो त आई हैवंट पेड सिंगल पेनी इन माई यूनिवर्सिटी लाइफ। लाइक माना स्कॉलरशिप मिली, मां उन ते पढ़ियमि,
उन खां बाद में जॾहिं मां पोज़ीशन खई त उहा स्कॉलरशिप आई। वरी लैपटॉप जी ॻाल्हि कयां त उहो मूंखे सरकार खां मिलियो। त माना इहा ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां रुॻो इन त थियो हिकु शइ में, तव्हां पहिरियां ई गिव अप था कयो। तव्हां माना उहो मिठाई चवंदो आहे न, हलंदे हो त पुनू ॾे पहिरें पंधु कंदे आसि, त तव्हां पंधु ई नथा कयो। हो त चवंदो आहे ठूठुन थिड़कंदे आसि, अलाए छा छा, हो त अखियुनि मंझां बि हलंदो आहे। त तव्हां जेको आहे निकिता ई न आहियो, घर मां ई न आहियो निकिता, ऐं तव्हां चओ था त भई मां यूनिवर्सिटी नथी पहुची सघां। काफ़ी सारी यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके स्टूडेंट खे फाइनेंशियली सपोर्ट कंदियूं आहिनि। त मां छोकिरियुनि खे इहो ई चवंदमि त घर मां निकिरो ऐं बग़ावत कयो। अगरि फैमिली में केरु चवे थो त भाउ न तोखे नाहे पढ़ाइणो, बग़ावत कयो। बाबा चए थो न, हा मतिलबु उहो हिकिड़ी रेस्पेक्ट आहे, बग़ावत जी जेका रिस्पेक्ट हा जे अंदर रही करे पंहिंजे हक़नि जे लाइ, दायरे उहे में हक़ जेके तव्हांजा ज़रूरी आहिनि, हा दायरे में रही करे पोइ तव्हां जेको आहे उहो मतिलबु कयो। ऐं छो जो असल में इहो आहे त अगरि तालीम आहे, उहो चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो त हिकिड़ो फ़र्दु पढ़ियो, ऐं औरत पढ़ी त सॼो घर पढ़ियो। त मुंहिंजे ख़्याल सां त मतिलबु छोकिरियुनि खे क़दम वधाइणु घुरिजे ऐं अॻिते निकिरणु घुरिजे। ऐं अपॉर्चुनिटीज़ घणियूं आहिनि, ईअं न चयो वञे त असां जेको आहे पोइते आहियूं। अच्छा लारेब, असीं चाहींदासीं तव्हां जीअं पंहिंजी ॻाल्हि कई त तव्हांजो घणो कमु जेको आहे असांजे लतीफ़ सरकार ते जेको आहे कमु कयो, पर पोइ कंहिं मजबूरियुनि जे करे तव्हां उहो थीसिस छॾियो। त असां चाहींदासीं त लतीफ़ सरकार ते तव्हां जेके जेके तरह जो कमु कयो, जेके हुनजा तव्हांखे शाइरी या हुनजे मतिलबु सुरनि मां तव्हां मुतासिर हुया, त असां चाहींदासीं उनजी शाइरी, उन्हनि सुरनि जो, उन्हनि जो मफ़हूमनि जो उहो कुझु ॿुधाईंदा वञो, ताकी तव्हां असांखे ख़बर पए त तव्हां लतीफ़ सरकार ते केतिरो कमु कयो ऐं उहो कहिड़ो कमु हुयो। छाकाणि त इहो शायदि अॻिते कंहिं वटि रिसर्च जो कोई प्रपोज़ल हुजे त तव्हां उते बि करे सघो। जी सर, मां ज़रूरु ॿुधाईंदमि ऐं ॿुधाइणु पसंदि कंदमि, छो जो इन टॉपिक खां मां कॾहिं बि बोर न आहियां थींदी। त वरी मां इहा ॻाल्हि कंदमि त औरत जे हवाले सां शाह साईं फरमायो आहे, हिकु ससुईअ जी ज़बानी फरमाए थो। हिकु लाइन मां पहिरियां चई वियमि त हलंदे हो त पुनूअ ॾे पहिरें पंधु कंदे आसि, हलंदे हो त पुनूअ ॾे पहिरें पंधु कंदे आसि, पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर गिरकंदे आसि, गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदे आसि, चेल चुरणु छॾियो त सीने भर सुरंदे आसि, सीने सुरणु छॾियो त अखियुनि मंझि ईंदे आसि, अखियुनि अचणु छॾियो त हीअं मंझि हलंदे आसि, मिरूं थी मिरुनि सां जबल झाॻींदे आसि, ॿिली त मिलंदे आसि, न त घोरी चार जतन तां। ॾिसो, इन में शाह साईं जेको आहे औरत जी स्ट्रगल ॿुधाए थो। ससुईअ जी ज़बानी औरत खे हूअं त ॾाढो मतिलबु सम्झ में ईंदो आहे त भई न हीअ त कुझु नथी करे सघे, पर शाह साईं फरमाए थो त हा उहा करे सघे थी। ससुईअ जे रूप में ॿुधाए थो। उहा ससुई ज़रूरी न आहे त माना पुनू ऐं ससुई खे असां पंहिंजी रियल लाइफ सां रिजनेट करे सघूं था। अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे बि असां ससुई चई सघूं था, छो जो कुझु छोकिरियूं हाणे आहिनि जिन मतिलबु अहिड़ियूं मंज़िलूं तय कयूं आहिनि, अहिड़नि जॻहियुनि ते वियूं आहिनि ऐं मतिलबु एतिरियूं कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि जेके ससुई खां वधीक आहिनि। पर ससुई जेका आहे उनजी स्ट्रगल हिकिड़ी अहिड़ी हुई जंहिंमें ॾिसो उहा चए थी मां अखियुनि सां बि ईंदे आसि, अखियुनि सां अचनि त असांजा जेके ॿार आहिनि उहे असां अगरि ॾिसूं त चवंदा त पेर विया त पोइ असां एबनॉर्मल थी वियासीं, पेर विया त पोइ गोॾनि भर केरु हलंदो आहे, असां त उते ई मतिलबु वेही रहंदा आहियूं, असां चवंदा आहियूं असांजे अॻिते जॻह ई न आहे। त शाह साईं ससुई जी ज़बानी ईअं फरमाए थो। वरी अगरि मारुई जी ॻाल्हि कयूं, मारुई ते बि शाह साईं ॾाढो सुठो लिखियो आहे। उन मारुनि ते मारुई जा अहसास सॼो हुन ॿुधायो आहे। त शाह साईं फरमाए थो, इहो न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते। हाणे ॾिसो लाइन केतिरी ख़ूबसूरत आहे। उहो चए थो त मतिलबु असांजी इहा रस्म ई न आहे। मारुई जी ज़बानी फरमाए थो त असांजी इहा रस्म ई न आहे जो पंहिंजा जेके मुड़ुस आहिनि उहे सोन जे बदिले में मटायूं। त ॾिसो, औरत खे हूअं चयो वेंदो आहे त बेवफ़ा आहे। अॼुकल्ह जा ड्रामा तव्हां ॾिसो, उन ड्रामनि में छा पोर्ट्रे कयो वेंदो आहे त औरत जेका आहे उनखे बसि पैसो खपे, औरत जेका आहे उहा कुझु नथी करे सघे, या वरी जेका आहे उहा मतिलबु ईअं आहे रेशनल न आहे ऐं उहा लॉजिकल न आहे। त शाह साईं फरमाए थो न, औरत जेका आहे उहा एतिरी पॉज़िटिव आहे उहा पंहिंजी मारुनि लाइ कुझु बि करे सघे थी। अची उमिरि कोट में कंदसि कान कुरीत, मतिलबु अगरि मां उमिरि में आई आहियां त इहो त कमु मां कंदमि ई न। मुंहिंजो इहो माना जेको कमु आहे मुंहिंजे लाइ सफ़ा ग़लति आहे। वरी चए थी त पखनि जी प्रीत माड़ियुनि सी न मटियां। पखा मतिलबु झूपड़ा जेके हूंदा आहिनि उनजा मारुनि जा घर, त चए थी उनजो त कंपेरिजन मां करे ई कोन थी सघां। मतिलबु जेके उहो अहिड़ियूं माड़ियूं आहिनि उहे मुंहिंजा कुझु न आहिनि। त शाह साईं जी शाइरी एतिरी ख़ूबसूरत आहे। थैंक यू लारेब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे जेको यूथ लाइ ख़ासि तौरु छोकिरियुनि लाइ हिकिड़ो मिसाल आहियो ऐं उमेद आहे त उन्हनि मां घणो कुझु पिरायो हूंदो। जेके सोचींदियूं हूंदियूं या उन्हनि खे मसइला हूंदा त तव्हांजे ॻाल्हियुनि मां उन्हनि खे काफ़ी फ़ाइदो पहुचंदो। नाज़रीन, इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में असां कंहिं
ॿिए नए टैलेंट सां यूथ सां गॾु जेके असांजा ॿिया बि सिंध जी सोसाइटी में या असांजी दुनिया में जेके कमु था कनि उन्हनि सां गॾु हूंदासीं। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।